ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं दादूअ जी अदालत में उमिरि रबाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़तल केस में SHO करीम चांडियो ख़िलाफ़ ॾिनल दरख़्वास्त जी ॿुधणी 7 जनवरीअ ताईं मुलतवी कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद चांडियो खां। शहज़ाद आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल साजिद, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमिरि रुबाब चांडियो चयो आहे त SHO करीम चांडियो खे मुख्य केस में जवाबदार तौरु शामिल करण लाइ अदालत में दाख़िल कयल दरख़्वास्त ते असांजे वकीलनि जा दलील पेश थिया हुआ। अॼु SHO करीम चांडियो जी वकीलनि अदालत में दलील पेश कया आहिनि, जंहिं ते अदालत फ़ैसिलो 7 जनवरी ते ॿुधाईंदी, जॾहिं त मुख्य केस जी ॿुधणी पिणु 7 जनवरी। वरी महिरबानी। इन हवाले सां अवां आगाह कयो, अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। दादू जी अदालत उमिरि रबाब चांडियो टिनि घर भातियुनि क़तल केस में SHO करीम चांडियो ख़िलाफ़ ॾिनल दरख़्वास्त जी ॿुधणी 7 जनवरी ताईं मुलतवी थी वई आहे। वधीक अपडेट कयूं पिया, अहम ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। दादूअ जी अदालत में उमिरि रबाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़तल केस में SHO करीम चांडियो ख़िलाफ़ ॾिनल दरख़्वास्त जी ॿुधणी 7 जनवरीअ ताईं मुलतवी थी आहे। वधीक इन हवाले सां अपडेट्स मालूम कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे शहज़ाद चांडियो, जंहिंजी कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट थी वई, सो ॿीहर उन ते कोशिशि कयूं पिया असांजो राब्तो जेको आहे उन सां बहाल थिए। अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। दादू जी तरह उमिरि रबाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़तल केस में SHO करीम चांडियो ख़िलाफ़ ॾिनल दरख़्वास्त जी ॿुधणी 7 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। सो हिकु दफ़ो ॿीहर शहज़ाद चांडियो सां राब्तो बहाल थियो आहे, उनखां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। शहज़ाद आगाह कजो, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल साजिद, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमिरि रुबाब चांडियो चयो आहे त SHO करीम चांडियो खे मुख्य केस में जवाबदार तौरु शामिल करण लाइ अदालत में दाख़िल कयल दरख़्वास्त ते असांजे वकीलनि जा दलील पेश थिया हुआ। अॼु SHO करीम चांडियो जी वकीलनि अदालत में दलील पेश कया आहिनि, जंहिं ते अदालत फ़ैसिलो 7 जनवरी ते ॿुधाईंदी, जॾहिं त मुख्य केस जी ॿुधणी पिणु 7 जनवरी ते थींदी। हुन चयो त अदालत में शाहिदियूं पेश कयूं आहिनि त SHO करीम चांडियो जवाबदारनि सां मुसलसल राब्ते में रहियो आहे ऐं हुन चयो त SHO करीम चांडियो समूरे वाक़िए जी मुनसिबाबंदी में शामिल रहियो आहे ऐं SHO करीम चांडियो मेड़ थाणे ते वेही पंहिंजे इदारे खे ग़लति बयानी कंदो रहियो आहे। हुन चयो त असांखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। जी वॾी महिरबानी। इन हवाले सां अवां आगाह कयो।